तो अल्लाह तबारक व ताला फरमाए थो त जंहिं शइ ते अल्लाह ताला जो नालो वठी करे तव्हां ज़िबा कंदा उहो बहीमतुल अनआम मां हुजे। बहीमतुल अनआम उन जानवर खे चवंदा आहिनि जेके असां सिंधी में घरेलू जानवर, जेके पालतू जानवर आहिनि। त हीअ सभु जानवर बिड़ांदा हुजनि, खीरो को बि न हुजे। बिड़ांदा मतिलबु पंहिंजे इन्हनि जा ॿ ॾंद अची चुका हुजनि, इन में ऐब न हुजे, त अंधो या काणो न हुजे, यानी अखि में ऐब न हुजे। 4 टंगियूं हूंदियूं आहिनि, 4 सलामत हुजनि, हलणु जहिड़ो हुजे जीअं आम जानवर हलंदा आहिनि ईअं हलंदो हुजे। क़ुर्बानी अल्लाह ताला जी इबादत आहे ऐं अल्लाह तबारक व ताला जी इबादत उन तरीक़े सां करणु खपे जीअं शरीयत असांखे हुकुम ॾिनो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान करीम में बि इन जो ज़िक्र फरमायो आहे ऐं इन्हनि शराइतनि जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अहादीसनि में बि सबूत मिले थो। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान करीम में इरशाद फरमाए थो वलिकुल्लिन जअलना मनसकन लियज़कुरु स्मल्लाहि अला मा रज़क़हुम मिन बहीमतिल अनआम। इन में हिकिड़ी शर्त ज़िक्र आहे त अल्लाह तबारक व ताला फरमाए थो त जंहिं शइ ते अल्लाह ताला जो नालो वठी करे तव्हां ज़िबा कंदा उहो बहीमतुल अनआम मां हुजे। इहा पहिरों शर्त आहे। बहीमतुल अनआम उन जानवर खे चवंदा आहिनि जेके असां सिंधी में घरेलू जानवर, जेके पालतू जानवर आहिनि ऐं उन्हनि जी तख़सीस आहे। उहो तख़सीस छा आहे? उहो बकरी या तुंबो हुजे, बकरो हुजे या गऊं हुजे या उठ जी नस्ल मां हुजे। इहे 3 शयूं बयानु थियूं आहिनि बहीमतुल अनआम में। ॿी शर्त छा आहे त उहो जानवर जेको आहे उनजी हिकिड़ी मख़सूस उमिरि आहे क़ुर्बानी जे लाइ सिर्फ़ु। बाक़ी तव्हां पंहिंजे ज़ाती इस्तेमाल जे लाइ गोश्त खाओ था, उन में तव्हां इन शर्त खे नथा लॻायो, पर क़ुर्बानी जे लाइ उहो शर्त रखियो वियो आहे। उहो शर्त छा आहे त हीअ सभु जानवर बिड़ांदा हुजनि, खीरो को बि न हुजे। बिड़ांदा मतिलबु पंहिंजे इन्हनि जा 2 ॾंद अची चुका हुजनि, पोइ इहो इन्हनि जी क़ुर्बानी जाइज़ आहे। अगरि इहे जानवर न मिलनि बिड़ांदा, पोइ शरीयत इजाज़त ॾिए थी त तव्हां जेको आहे दुंबो या जंहिंखे असां रिढ चवंदा आहियूं उन्हनि मां खीरो जेको आहे ज़िबा करे सघो था। अलबत्ता बाक़ी बकरी आहे, गऊं आहे, उठ आहे, इन्हनि में बिड़ांदो जानवर ज़रूरी आहे, इन खां घटि जी क़ुर्बानी न थींदी। 3 जेका शर्त आहे उहा आहे इन में ऐब न हुजे ऐं ऐब बि शरीयत में पाण बयानु थिया आहिनि। उहो कहिड़ा ऐब आहिनि त अंधो या काणो न हुजे, यानी अखि में ऐब न हुजे। नंबर ॿियो, उन जी टंग 4 टंगियूं हूंदियूं आहिनि, 4 सलामत हुजनि, हलणु जहिड़ो हुजे जीअं आम जानवर हलंदा आहिनि ईअं हलंदो हुजे ऐं जिथे तव्हांखे हुनखे कोण आहे उते ताईं पाण हली करे अचे। इहे 4 टंगूं उन जूं सलामत हुजनि। त उहो एतिरो पोड़ो न हुजे जो उन जूं हॾियूं नज़र अचनि, यानी हॾियूं ज़ाहिर थी पोड़ो आहे सफ़ा, उन जो हाणे हॾियुनि जो जेका मिख हूंदी आहे उहा बि सुकी वई हुजे, अहिड़ो पोड़ो न हुजे। ऐं चोथों ऐब छा आहे त उनखे अहिड़ी का बीमारी न हुजे जेका उन ते ग़ालिब अची चुकी हुजे, हाणे हली बि नथो सघे या खाए पी नथो सघे या जेको आहे उथी बीह नथो सघे। अहिड़ी का बि बीमारी आहे या उनखे खाइण सां इंसाननि खे को नुक़सानु थी सघे थो, अहिड़ी का बीमारी आहे, पोइ उन जी बि क़ुर्बानी न थींदी। त उहो इंसान जी जेको क़ुर्बानी करे पियो उहो उन जी पंहिंजी मिल्कियत में हुजे, त उनजो मालिक हुजे, यानी कंहिं ॿिए जो जानवर वठी करे ज़ोरी ज़बरदस्ती फुरे चोरी करे अगरि कोहंदो उहा क़ुर्बानी न थींदी। ईअं ई इहा कंहिंजी अमानत रखियल आहे उन वटि, या हीअ जानवर हू खपाए चुको आहे कंहिं ॿिए खे, हुन वटि बीठो आहे, त उनखे कोई वठे त मां क़ुर्बानी कयां थो, इहा क़ुर्बानी न थींदी। मिल्कियत उन ज़ाहिरी हुजे। 5 शर्त छा आहे त इहो जेको जानवर आहे इहो कंहिंजे गिरवी न हुजे। जीअं इंसान कंहिं ॿिए खे ॾिनो आहे त मां तव्हां कर्ज़ु खणा थो, तेसीं ताईं तव्हां मुंहिंजो हीउ जानवर पालियो। या असां वटि जेको आहे जानवर ॾेई छॾींदा आहिनि चराइण जे लाइ, त हाणे हू चराए बि खाए बि, हाणे हुन में उहो बि मालिक आहे मां बि मालिक आहियां, त छा हू कुहे सघे थो क़ुर्बानी जे लाइ? न, उहो नथो कुहे सघे, छो त हू उन में मां बि भाईवार आहियां ऐं उहो बि भाईवार आहे। त इहा शर्त बि लाज़िम आहे त उहो उन जी मुकमल मिल्कियत में हुजे, तॾहिं इन जी क़ुर्बानी थींदी। ऐं 6 शर्त जेका आख़िरी शर्त आहे उहा आहे वक़्त सां मुक़ररु। त इहा क़ुर्बानी जेका आहे मुक़ररु वक़्त ते थियणु खपे। उहे ॾींहं कहिड़ा आहिनि? उहे ॾींहं आहिनि 10 ज़िलहजा जी ईद जी नमाज़ खां पोइ। ईद जी नमाज़ खां अॻु में अगरि केरु ज़िबा करे थो त उहो आम गोश्त आहे, उहो क़ुर्बानी न आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े सहाबी खे ॾिठो त उन नमाज़ खां अॻु में क़ुर्बानी करे छॾी। अल्लाह जे रसूल फरमायो त तुंहिंजी का क़ुर्बानी कान्हे, तूं ॿियो जानवर ज़िबा कर। त क़ुर्बानी जो जेको फ़लसफ़ो आहे उहो ईद जी नमाज़ खां पोइ इब्तिदा थो थिए। 10 ज़िलहिजा जी ईद जी नमाज़ खां अॻु में क़ुर्बानी न कई वञे। अगरि उहो क़ुर्बानी अॻु में कंदो त हुनजी क़ुर्बानी न थींदी, बल्कि आम गोश्त आहे जीअं इंसान आम ॾींहंनि में खाईंदो आहे, उहो गोश्त उनखे सॼो वेंदो। क़ुर्बानी जे लाइ ज़रूरी आहे त 10 तारीख़
ईद जी नमाज़ पढ़ी करे पोइ क़ुर्बानी कई वेंदी। ईद जी नमाज़ खां पोइ उनजो वक़्तु हले थो अयाम तशरीक़ जे मग़रिब ताईं। अयाम तशरीक़ 11, 12 ऐं 13 इहे 3 ॾींहं अयाम तशरीक़ था। टोटल 4 ॾींहं थिया त अयाम तशरीक़ जी मग़रिब ताईं इहो राति ॾींहुं इहो वक़्तु आहे क़ुर्बानी जो। इन में जेको बि क़ुर्बानी कंदो अल्लाह ताला जी राह में उहा क़ाबिल क़बूल आहे। हाणे जेके शर्त मूं तव्हांखे ॾसिया उहे 6 शर्त आहिनि। उन में उमिरि बि आहे, उन में ऐब जो तस्करो बि आहे, उन में जेको आहे कहिड़ो जानवर ज़िबा कयो वेंदो या बहीमतुल अनाम यानी सिर्फ़ु इहे 3-4 जानवर इन में ज़िबा करणु खपनि। कुकड़ या हिरण इहे उन में शामिलु नथा थी सघनि ऐं ॿियो वक़्तु ऐं उनजी पंहिंजी मिल्कियत इहे सभु शयूं शामिलु हुजनि। हाणे सुवाल कुझु माण्हू कनि था त इहे शर्त छो रखिया विया आहिनि? अल्लाह ताला जो दीन आहे। अल्लाह ताला नमाज़ में फजर जी नमाज़ में 2 रकतूं छो रखियूं, ज़ोहर में 4 छो रखियूं, ईद जी नमाज़ छो रखी? इहे सभु अहकाम आहिनि, इन्हनि में हिकमतूं हूंदियूं आहिनि। उहे हिकमतूं अल्लाह ताला खे ख़बर आहिनि। असांजे लाइ सिर्फ़ु एतिरो यकीन हुजणु खपे त जेको रब साईं असांखे हुकुम ॾिनो आहे उहो छा आहे, उहो असांजे लाइ शरीयत आहे। उन में भलाई भलाई आहे, ख़ैर ई ख़ैर आहे। हा, आज़माइश आहे त रब्बुल आलमीन असांखे आज़माए थो त मां जेके शराइत तव्हांखे ॾियां थो तव्हां हुनखे मञियो था या नथा मञियो। तव्हां फजर जी नमाज़ मुंहिंजी मर्ज़ी सां पढ़ंदा, तव्हां खाईंदा मुंहिंजी मर्ज़ी सां, पीअंदा मुंहिंजी मर्ज़ी सां। ईअं इबादत बि अल्लाह ताला खे पंहिंजी मर्ज़ी जी खपे। इहो असांजे लाइ काफ़ी आहे। हिन में हिकमत छा आहे, छो ईअं कयो वियो, इन सवाल में वेंदासीं त इंसानु पंहिंजे अमल खे ज़ाया थो करे सघे। अल्लाह ताला जो क़ुर में फ़रमान आहे त जेके बि अहकामात असां तव्हांखे ॾिना आहिनि उहे तव्हांखे परेशान करण जे लाइ या तव्हांखे हरज में मुसीबत में विझण जे लाइ न आहिनि, बल्कि अल्लाह ताला चाहे थो तव्हांखे तहारत अता करे, तव्हांजा गुनाह बख़्शे, तव्हांजा जेके ॾोह ख़तमु करे, तव्हांजा दरजात बुलंद करे। उहे सिर्फ़ु ओॾीमहिल थींदा त जीअं रब्बुल आलमीन असांखे हुकुम ॾिनो आहे असां सभु इबादत उहे कयूं, तॾहिं असां मुस्लमान सॾिया वेंदासीं। इन खे इस्लाम चवंदा आहियूं, इन खे मुस्लमान चवंदा आहिनि। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।